असां तालीम इदारनि जो फीस घटि कयो वञे। असां अगर वालिद साहब अमीर हुजनि त असां अॼु इतना प्राइमरी में न पढ़ूं आहे, प्राइवेट में हिकु सुठे के स्कूल में पढ़ूं आहे। असांजे वालिद साहब अमीर आहिनि त तंहिंजे करे हिते आया आहियूं त असांजो जेको आहे त फीस घटि करणी असांखे इंसाफ़ खपे। जॾहिं मुंहिंजो नालो आयशा आहे, जीअं त असांखां एॾी गोरी फीसूं वरितियूं थियूं वञनि, असां अफोर्ड नथा करे सघूं। असां बिलावल साहब खे अपील था कयूं त असांजूं फीसूं माफ़ु कयूं वञनि। असां वोट त उन्हनि खे न ॾींदासीं, असां वोट था ॾियूं, असां उन्हनि खे वोट न ॾींदासीं। असां पंहिंजे वालिदनि खे झलींदासीं त असांखां एॾियूं गोरियूं फीसूं थियूं वरितियूं वञनि, असां उन्हनि खे वोट बि न ॾींदासीं। असां बार बार असां कंदा रहंदासीं हड़ताल। असांखे महिरबानी करे असांजी फीस माफ़ु कई वञे। असां अफोर्ड नथा करे सघूं। असां रोज़ रोज़ हफ़्तो थी वियो आहे, असां रोज़ रोज़ हड़ताल कंदा था रहियूं। असांखे अञा ताईं इंसाफ़ न मिलियो आहे। असांखे इंसाफ़ खपे।